अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां कुझु शयूं शेयर कयां थी जेके पेपर क्राफ्ट सम्झो ऐं इहे ठाहियूं वयूं आहिनि हिकिड़े क्लास में प्रेज़ेंटेशन ॾियण जे लाइ। इहे कुझु शयूं ठाहियूं वयूं आहिनि जिते क्लास में ॿारनि जी थींदी हेल्दी फूड जी एक्टिविटी। सो उन जे लाइ कुझु वेजिटेबल्स, कुझु फ्रूट्स ऐं कुझु ॿियूं शयूं जेके असांजी सिहत लाइ सुठियूं आहिनि। इहे मां ठाहियूं कीअं आहिनि? इहे मां ठाहियूं आहिनि A4 पेपर, कलर्ड पेपर मां कटे ट्रेस करे ऐं उनखे मां हिकिड़े पाठे ते चिंबड़ायो आहे। पाठे ते इन लाइ चिंबड़ायो आहे जो पेपर्स जेके आहिनि इहे तमामु सॉफ्ट आहिनि। के त सुठा ऐं थिक पेपर आहिनि, पर के जेके आहिनि बिल्कुलु ई सॉफ्ट ऐं ईअं मलमल जहिड़ा काग़ज़ आहिनि। इन करे इहे शयूं जेके आहिनि ॿार हथ में खणी ऐं इन्हनि खे एक्सप्लेन न करे सघंदो, त मां इन्हनि जे पोयां पाठो हयो आहे सभु, त जीअं इहे ईअं साम्हूं बीठल हुजनि ऐं आराम सां जेको आहे ॿार इन्हनि खे हथ में झले हिन जे बारे में ॻाल्हाए सघे। त हीअ भिंडी ठाही आहे ऐं हीअ आहे पटाटो इलाही वॾी साइज़ जो, ऐं बसर हेल्दी फूड में, टे इहे भाॼियूं आहिनि। ऐं पोइ फ्रूट में आहे हीअ नारंगी, सूफ़, केला, अंब ऐं हीअ आहे हनी जार। माखी हेल्दी आहे, माखी खाइणु सुन्नत आहे। ऐं उनखां पोइ आहे हे खीर जो गिलास, मिल्क हिन ते लिखियलु आहे। पोइ आहिनि अंडा। सो अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ सां या पंहिंजे क्रिएटिव वर्क सां ॿारनि खे एक्टिव बि रखी सघिजे थो। हिन कम में ॿारनि खे बि शामिलु करे सघिजे थो। ऐं हीअ थोरा जीअं त वॾी वॾी साइज़ जा ठाहिया आहिनि त ॿार हिननि खे हथ में झले बाक़ी क्लास जे साम्हूं पंहिंजी प्रेज़ेंटेशन ॾेई सघे। त हुनर जेको आहे उहो वॾी कम जी शइ आहे। इहे शयूं ख़ासि तौर ते टीचर्स जे लाइ बहितरीनु आहिनि अगरि अहिड़े क़िस्म जा ठाहिजनि। ऐं उअं त प्रिंट बि कढाए थो सघिजे, पर उहा ई ॻाल्हि त उहे पेपर सॉफ्ट हूंदा आहिनि, उन्हनि खे हथ में झले प्रेज़ेंटेशन ॾियणु थोरो मुश्किल कमु हूंदो आहे। त हीअ सभु जेके आहिनि, हीअ बि ॾिसो त पिंक जो आउटलाइन जेका अलॻि कटियल आहे हेठां उनखे वाइट हयो आहे त जीअं खीर जो लुक अचे। ऐं अंडनि जी बास्केट ठाही आहे पूरी। सो तव्हांखे इहो आइडिया ॾियण जे लाइ मां सिर्फ़ु शेयर कयां थी त अगरि तव्हां मां कोई टीचर्स आहिनि त पंहिंजे क्लास में प्रेज़ेंटेशन जे लाइ अहिड़े क़िस्म जो कमु करे सघनि थियूं। हूअं त माशाअल्लाह टीचर्स अॼुकल्ह तमामु एक्टिव ऐं टैलेंटेड आहिनि, आइडियाज़ उन्हनि वटि तमामु घणा आहिनि। सो पर उन जे बावजूदि अगरि कुझु नवां आइडियाज़ कंहिंखे मिली वञनि त उहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिन खां पहिरियों बि मां पेपर क्राफ्ट जी वीडियो हिकिड़ी शेयर करे चुकी आहियां। क्रिएटिविटी जेका आहे उहा सिर्फ़ु घरु सजाइण जे लाइ न आहे, बल्कि हिकिड़े उस्ताद लाइ बि ऐं हिकिड़ी माउ लाइ बि जंहिंजा नंढा ॿार पढ़ंदा हुजनि, अहिड़े क़िस्म जी शयूं, अहिड़े क़िस्म जी क्रिएटिविटी पेपर वर्क हिकिड़ो तमामु काराइती शइ आहे, तमामु फ़ाइदेमंद शइ आहे। सो मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे आइडियाज़ पसंदि आया हूंदा, जेके बिल्कुलु सिंपल आहिनि, पेंसिल सां ड्रॉ कया आहिनि ऐं कटिंग कई आहे। पेपर सीज़र हमेशह जेका आहे धार हुजणु खपे, कॾहिं बि कपिड़नि कटण वारी कैंची सां न कटिजनि। उनखां पोइ मार्कर सां हिननि जे मथां जिन जे मथां वर्ड्स लिखिया आहिनि ग्लू मां यूज़ कई आहे। हीअ क्राफ्ट ग्लू हमेशह मां यूज़ कंदी आहियां। A4 पेपर्स मार्केट में ईज़ीली अवेलेबल आहिनि हर कलर में, त तव्हां जहिड़े क़िस्म जी शइ ठाहिणु चाहींदव ओहिड़े क़िस्म जी तव्हांखे उन्हनि रंगनि में उहो पेपर दस्तियाबु आहे। सो ही क्राफ्ट्स टीचिंग जे लाइ, चाहे उहा मां पंहिंजे ॿार खे पढ़ाईंदी हुजे या का टीचर क्लास में ॿारनि खे पढ़ाईंदी हुजे, हिकिड़ो तमामु सुठी सपोर्ट आहे। जीअं चार्ट्स ठाहिबा आहिनि ऐं कार्ड्स हणिबा आहिनि बोर्ड्स ते, अहिड़ी तरह सां ही शयूं बि हिकिड़ो कॉर्नर ठाहे हेल्दी फूड जो हणी सघिजनि थियूं। सो उमेदु आहे त इहा वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी।